हाणे ही आहे हाफ एडर. हाफ एडर छा पियो करे, ॿ आउटपुट ॾिए थो, हिकिड़ो सम ऐं ॿियो कैरी. हाणे इहो इन करे आहे जो इट इज़ यूज़ टू एड टू 1 बिट नंबर्स. ऐं 1 बिट नंबर्स ॿ आहिनि त माना 2 बिट्स थी विया टोटल. त माना 4 पॉसिबल कॉम्बिनेशन्स थी वियूं, 0 0 0 1 1 0 1 1. त वॾे में वॾो आउटपुट कहिड़ो आहे 1 + 1. जॾहिं ॿई 1 हूंदा त वॾे में वॾो आउटपुट मिलंदो 2. बाइनरी में 2 हीअं लिखिबो आहे त ही सम 0 आहे ऐं कैरी 1 आहे. वालेकुम सलाम. ऐं ही छा थींदो, हिते सम हिते 0 आहे ऐं कैरी सॉरी सम 1 आहे, कैरी 0 आहे. हिते सम 1 आहे, कैरी 0 आहे. हिते सम बि 0 आहे ऐं कैरी बि 0 आहे. ऐं हिते सम 0 आहे, कैरी 1 आहे. ठीकु आहे. ट्रिपल आहे हाफ एडर जी. 2 इनपुट आहिनि ए ऐं बी, ऐं ॿई जेके आहिनि उहो 1 इनपुट 1 बिट आहिनि, 1 बिट नंबर्स आहिनि. त 4 कॉम्बिनेशन्स आहिनि ऐं 1 1 थींदो त सम जेको आहे 0 थी वेंदो ऐं कैरी 1 थी वेंदो. त ही पाण जेकॾहिं ॾिसूं गौर सां त सम वारो जेको आहे इहो 0 1 1 इहो एक्सक्लूसिव वारो आहे. ऐं जेको कैरी आहे उहो कॾहिं 1 थींदो आहे जॾहिं ॿई 1 आहिनि. त इट इज़ AND gate, simply AND operation. A and B both are 1, then carry is 1. Achha, this is the logic diagram of a half adder. हाणे थी वियो पाण we add two bit numbers, so both numbers are 2 bit numbers. त हाणे तव्हां वटि पॉसिबिलिटी कहिड़ी आहे त ही ॿई 0 हुजनि या ही 0 आहे, ही 1 आहे, ही 1 आहे, ही 1 आहे, त ही जवाबु ईंदो 2. अच्छा, ही 1 आहे, ही 2 आहे, त जवाबु ईंदो 3. ऐं आख़िर में जेकॾहिं वॾे में वॾो पॉसिबिलिटी कहिड़ी आहे, वॾे में वॾी, त ही ॿई 1 1 1 आहिनि, माना 3 ही आहे ऐं 3 ही आहे. त पोइ ही टोटल न सम छा थियणु खपे, 6 थियणु खपे. ठीकु आहे न. त हाणे इहो प्रोसेस हले कीअं पियो, इहो प्रोसेस हले ईअं पियो त यू आर एडिंग 1 and 1, त तव्हांखे जवाबु मिले थो 2. त 0 हिते आहे, 1 वेंदो कैरी में, 1 कैरी में वेंदो त हिते ईंदो 1. 1 + 1 + 1 थी वेंदो 3. 3 कीअं थींदो, 1 ऐं 1 कैरी में वेंदो त ही 1 हिते अची वियो. हिते कुझु बि कोन्हे, माना दिस इज़ 0, दिस इज़ 0 because there is nothing. So 1 + 0 + 0 is 1. So you should get answer 1 1 0, which is 6. त है न, त हिते कैरी आहे. ठीक है. There are 3 1-bit numbers. There are 3 1-bit numbers at this position. So how to add 3 1-bit numbers? Only in first position there are 2 1-bit numbers. Yes, but to add 2 2-bit numbers, actually you need 3 half adders. Because you know actually no, you need 2 half adders. Actually, because you know it needs adding 3 bits. It needs adding 3 bits. 3 bits. So yeah, so that will be full adder. ठीक है. So हाणे उन्हें जो जेको 1 bit जी जेका एक्सटेंशन आहे उहा फुल एडर आहे. पर बहरहाल ही हिकिड़ो एग्जांपल आहे विथ 8 bits. 8 bits में इहो ई आहे त फर्स्ट बिट में यू नीड लीस्ट सिग्निफिकेंट बिट जी पोजीशन में you need to add only 2 bits, A0 and B0. But in the next position, you need to add 3 things, A1, B1, and carry from the last bit. Carry from the last bit. So K0 is the carry from the last bit. So on this, all these positions, actually you need to add 3 bits. Here only you need 2 bits. So this will be
you know, an adder which we call a full adder, and it can add 3 1-bit numbers A, B, C. Why 3 1-bit numbers? Because here you need to add, at this position you need to add 3 1-bit numbers. So for this you use a full adder. So full adder कीअं थींदो? टे inputs आहिनि त 8 possibilities आहिनि, 8 possible combinations. The 1 2 3 4 5 6 7 8 actually they correspond to decimal 0 to decimal 7. But actually if you see this one, this is decimal 0. Sum of this is decimal 0 because there are 3 individual bits, because this is bit from separate number, this is bit from separate number, this is bit from separate number. So 0 plus 0 plus 0 should give you output 0. 0 plus 0 plus 1 should give you output 1. And 0 1 0 should give you 1. 0 plus 1 plus 1, it is 2 because he 0 है, he 1 है, तो जवाब ईंदो 2. ऐं 2 के बाइनरी में कीअं लिखबो? 1 0. अच्छा, ही छा आहे? 1 plus 0 plus 0 1, त सम 1 थींदो, कैरी 0 थींदो. So हिते कैरी 1 थींदो, हिते कैरी 1 थींदो on these 3 positions and this 4th position. हिते 2 आहे, हिते आउटपुट 2 आहे, हिते आउटपुट 2 आहे ऐं हिते आउटपुट 3 आहे. 3 कीअं थींदो? सम 1 थींदो ऐं कैरी 1 थींदो. So in this last combination all the inputs are 1, the output थींदो 3. 1 plus 1 plus 1 and 3 कीअं लिखबो बाइनरी में? 1 1. अच्छा, ही थी वियो एक्सप्रेशन फॉर सम. ठीक है, ऐं ही के में पार्ट ठाहींदासीं. अच्छा, हाफ एडर में there was exclusive OR between A and B. Full adder में there is exclusive OR between A, B and C. And carry कीअं तो थे? Carry, there are 3 pairs. ठीक सर जी. Yeah, want to ask something here? Okay, so this is the circuit with 3 input exclusive OR and 3 AND gates because there are 3 minterms and then OR gate. Now what you see here, you need a half adder here, a full adder here, a full adder here, and a full adder here. And if you want to have 4-bit adder, then you take 3 full adders, 1 half adder. So yeah, if you want 8-bit adder, then you will take 7 full adders and 1 half adder. So this is what I am doing for 4-bit parallel addition, means for addition of 2 4-bit numbers. For addition of 2 4-bit numbers, I am doing, I am taking 1 half adder and 3 full adders, and of course this half adder gives 2 outputs. One is sum, other is carry. Sum त तव्हांजो output आहे, carry जेको output आहे that becomes input for the next addition, next bit, higher bit addition, and carry from this goes to next bit addition.
higher bit, and carry from this goes to higher bit addition. Because if you do addition of two 4-bit numbers on your copy, you will add the carry from here in the next bit. सही है ना? अच्छा हाणे ही तव्हांजो थी वियो न, ही तव्हांजा फाइनल आउटपुट्स आहिनि S0, S1, S2, S3 ऐं ही ओवरफ्लो आहे, K3 is overflow, and these are your two numbers. A0 to A3 is one number, B0 to B3 is another 4-bit number. So there are two 4-bit numbers, A0 to A3 and B0 to B3. And now, for example, you don't want to add, you want to do subtraction. You want to subtract B from A. Acha, if you want to subtract B from A, then what you can say that you want to do, what you want to do, you want to do is it visible? Yes, sir. Okay. Yes, sir. To perform subtraction, I will do A plus minus B. So I will do addition, but I will first calculate minus B, and then I will do addition of these two numbers. So Yes, then sir. I will take parallel adder. I will take parallel adder. Parallel adder. ठीक त हिते आउं छा ॾींदुसि input? One input will be A, other input will be minus B. ठीक है? To do this, what I need to do is calculate minus B first. And I know that minus B is equal to 2's complement of B. Minus B is equal to 2's complement of V. Yes. So here I will put, here I will apply 2's complement of B. सही है? Now, Yes. what Yes, is sir. 2's complement? What is 2's complement? This is the question. सही है? Yes, sir. हाँ. आणि question आहे the what is 2's complement? Sir, 1's complement में 1 8 कहीं तरी. सही. ठीक है? 1's complement में so पहिरीं ॾिसंदासीं त 1's complement छा आहे? ठीक है? 1's complement पहिरीं सिखूं because 2's complement 2's complement 2's complement is equal to 1's complement plus 1. 1. हाणे
पहिरीं पाण सिखंदासीं त टूस कॉम्प्लीमेंट वंस कॉम्प्लीमेंट छा आहे वंस कॉम्प्लीमेंट ठीकु पहिरीं पाण छा ॾिसंदासीं वंस कॉम्प्लीमेंट फॉर एग्जांपल वंस कॉम्प्लीमेंट ऑफ 0101 ठीकु आहे त 1 खे तव्हां छा करे छॾींदा 0 ऐं 0 खे छा करे छॾींदा 1 त दैट विल बिकम वंस कॉम्प्लीमेंट त हाणे ही हिकिड़ो दिस नंबर इज इक्वल टू डेसिमल 5 ही नंबर छा आहे डेसिमल 5 जे बराबर आहे यू नो अच्छा ही डेसिमल 5 आहे ऐं ही छा आहे इन जो वंस कॉम्प्लीमेंट आहे ही छा आहे वंस कॉम्प्लीमेंट ऑफ 5 हाणे आउं इन में 1 ऐड करियां त पोइ छा थींदो ही थींदो 1 1 ही 0 ऐं ही 1 त ही छा थी वेंदो हलियो ही थींदो 2's complement of 5 Yes. 2's complement of 5 should be equal to 11 minus 5 minus as well 11 of course ठीक छाकाणि त ही 4 bit number है त 2 power 4 is 16 है ना minus 5 16 minus 5 11 बराबर थियो 11 त हाणे ही जेको नंबर आहे दिस नंबर इट इज both minus 5 as well as 11 सही है हाणे पाण अॻियां हलूं वरी ॿियो एग्जांपल 7 हुयो बाइनरी 7 आहे इन जो पाण वंस कॉम्प्लीमेंट कढंदासीं त पाण खे ही मिलंदो इन में 1 ऐड कंदासीं त पाण खे ही मिलंदो ऐं इहो छा जे बराबर आहे 9 जे बराबर बि आहे ऐं -7 जे बराबर बि आहे ठीकु आहे त ही स्टेप्स आहिनि ऑफ कैलकुलेटिंग 2's complement first you compute 1's complement of any number and then you add 1 सही है अच्छा पाण ही सिखी वरतो उन खां पोइ हाणे छा कंदासीं तव्हां प्रूफ करे सघो था त दिस थिंग इज एक्चुअली इक्वल टू -5 कीअं त टेक एनी नंबर मिसाल तो 13 खणो ही तव्हांजो नंबर आहे 13 इन में पाण ही नंबर ऐड था करियूं ओ ही नंबर सही आहे इहो नंबर पाण में ऐड करियूं था त जवाब छा थो अचे ओ ही जवाब थो अचे ऐं बाक़ी जेको ही आहे दिस वन इहो छा आहे ओवरफ्लो छा आहे Overflow. हाणे हिन में छा थियो इफ यू सी त ही शइ छा जे बराबर आहे दिस वन 8 इहो 8 जे बराबर आहे That is ॾिसो 8 13 में -5 ऐड कबा त जवाब अचणु घुरिजे 8 yes sir. त पंहिंजो सही थी वियो माना ही वाकई -5 जे बराबर आहे ओ ही शइ दिस वन इज रियली -5 है ना ठीक है प्रूफ थी वियो त पाण टू सबट्रैक्ट b फ्रॉम a what you can do you can take number a and 2's complement of b and then perform addition ऐं ओयो पाण छा खयो आहे एडर खयो आहे 4 बिट सब्ट्रैक्टर ठाहिण लाइ पाण छा कयो आहे पहिरीं पाण छा कयो आहे एडर खयो आहे ओ दिस वन इज एडर you know that this one is adder इन में पाण b अप्लाई करण खां पहिरीं छा कयो आहे b जो कॉम्प्लीमेंट खणी छॾियो आहे सो
B3 जी जाते पाण खे मिलंदो, हाणे हिन खे एडर खे छा मिलंदो, B3 कॉम्प्लीमेंट, B2 जी जाते B2 कॉम्प्लीमेंट, B1 जी जाते B1 कॉम्प्लीमेंट ऐं ही B0 जी जाते B0 कॉम्प्लीमेंट। B0 कॉम्प्लीमेंट। अच्छा, पाण खे अप्लाई छा करणो हो, पाण खे अप्लाई करणो हो 2's कॉम्प्लीमेंट ऐं पाण अप्लाई छा कयो आहे 1's कॉम्प्लीमेंट। हाणे बाक़ी रहिजे छा पियो, 1's कॉम्प्लीमेंट ऐं 2's कॉम्प्लीमेंट में फ़र्क़ु छा आहे, एडिशन ऑफ 1। एडिशन ऑफ 1। सो नेक्स्ट बिट में, हाणे नेक्स्ट स्लाइड में ॾिसो, इंस्टेड ऑफ टेकिंग हाफ एडर आई हैव टेकन हियर फुल एडर। हाफ एडर खणण जी जाइ ते मूं छा बजाय छा खणी छॾियो, फुल एडर। हाणे हिन में 3 इनपुट्स थी विया, हिकिड़ो A0, ॿियो B0, B0 कॉम्प्लीमेंट प्लस 1 बची वियो। जी सर। हाणे 1's कॉम्प्लीमेंट ऑफ B इज ऑलरेडी देयर, उन में तव्हां 1 बि ऐड करे छॾियो त दिस बिकम्स 2's कॉम्प्लीमेंट। त इहो सबट्रैक्टर थी वियो। सर असां 1B खे न करे सघूं? हा, ही एडर आहे न, ही त एडिशन कंदो। त हिन में इहो ई थी वियो न, त A0 B0 कॉम्प्लीमेंट ऐं 1 ऐड थी विया सभु। हिन ही त एडर आहे, हिन वटि त 2 इनपुट आहिनि। हा, हिकिड़ो थी वियो A0, ॿियो B0 कॉम्प्लीमेंट ऐं टियों 1। त दिस बिकम्स 2's कॉम्प्लीमेंट ऑफ B। 2's कॉम्प्लीमेंट ऑफ B ईअं ई आहे, ॾिसो भले 2's कॉम्प्लीमेंट कीअं थो निकिरे। ही 1's कॉम्प्लीमेंट कढियो ऐं पोइ LSB में तव्हां 1 ऐड करे छॾियो हिते। लीस्ट सिग्निफिकेंट बिट में तव्हां 1 ऐड कंदा ओयो, 1 ऐड थी वेंदो, तव्हांखे मिली वेंदो जेको -5 ओयो। हिन में ॾिसो लीस्ट सिग्निफिकेंट बिट में तव्हां 1 ऐड करे छॾियो आहे। So this becomes a subtractor। ऐं उन खां पोइ पाण छा कयो आहे, ही जेको नॉट गेट्स आहिनि, ही जेके नॉट गेट्स आहिनि, we have replaced these not gates with exclusive OR gate। ठीक है, I have shown that you can use exclusive OR gate as a controlled inverter, as a controlled inverter। सही है। controlled inverter माना it has one control input, it has one control input। If this control input is 1, this becomes inverter. If this control input is 0, it is not inverter। But now since you have this input as 1, now it is inverter। So input is B, output will be B complement। So because its input is B, output will be B complement। छाकाणि त you know this, you can see this one here is what, this portion A is 0, but you have applied A permanently equal to 1। If A is 1, then this becomes irrelevant। Yes। This part becomes irrelevant, only you have this where A is 1। Now if हिन portion में जेकॾहिं B 0 आहे त output 1 आहे,
ऐं जेकॾहिं बी 1 आहे त आउटपुट 0 आहे त माना ही इन्वर्टर थी वियो Yes, sir. and this is proven logically also here. Okay. And if A is 0, the output will be same as B. The input B है, the output will B है. त हाणे जेकॾहिं आउं चाहियां थो त इन्वर्जन थिए त आउं ते 1 अप्लाई कंदुसि, आउं चाहियां थो इन्वर्जन न थिए त आउं 0 अप्लाई कंदुसि. त ही सबट्रैक्टर आहे. सबट्रैक्टर में आउं छा कंदुसि, नॉट गेट जी जाइ ते एक्सक्लूसिव ऑर. Or ही थी वियो तव्हांजो इनपुट बी ऐं ही थी वियो कंट्रोल्ड इनपुट. कंट्रोल्ड इनपुट्स आउं सभिनी जा मिलाए छॾींदुसि. कंट्रोल्ड इनपुट सां मिलाए थो छॾियां. सही आहे त ही तव्हांजो कंट्रोल इनपुट आहे. इट कैन बी 0, इट कैन बी 1. इफ यू अप्लाई 0, ठीकु आहे, त 0 विल बी एडेड हियर. एडिंग 0 does not make any difference. If this is 0, then it is adder. Because he inversion थींदो ई कोन, ही त B रहंदो. Inversion कोन थींदो. yes, sir. There is no inversion because the control input is 0. 0. ठीक है. So this will be parallel adder. This will be parallel Adder. parallel adder. So this becomes parallel adder. Okay, adder. ठीक है. So this is adder. Okay, this is adder. ठीक. 4-bit error parallel adder. Now if you apply here, you know, a 1, if you apply a 1, त पोइ छा थींदो? Okay, so if you choose 1, if you apply 1 here, Inverted. Inverted. this will become 1 here, Invert. and this will become B complement, B complement. B naught complement, B1 complement, B2 complement, B3 complement. The he थी वियो 1. Control input is 1. The control input is 1. The this is 1 also. This is 1 also. This is 1 also. This is 1. This becomes inverter. This becomes inverter. This becomes inverter. जी. ये सब inverter थी विया. ही Sir. inversion थी वियो. जी. सर इहा कंडीशन एडिशन में ईंदी न 1 वारी. एडिशन ॾिसो ही त जेका शइ आहे न, ओ ही शइ त पैरेलल एडर आहे, है न. ही त इन जो कमु आहे एडिशन करणु. हा, इनखे जेके बि तव्हां 2 नंबर ॾींदा न, ही त एडिशन ई कंदो. पर तव्हांखे ख़बर आहे त तव्हां हिते 0 हिते 1 अप्लाई कंदा त ही इन्वर्टर थी वेंदा. इन्वर्टर थी वेंदा त माना हिते B अप्लाई थींदो ई कोन. हिते त B कॉम्प्लीमेंट अप्लाई थींदो ऐं माना B1 B नॉट कॉम्प्लीमेंट, B1 कॉम्प्लीमेंट, B2 कॉम्प्लीमेंट, B3 कॉम्प्लीमेंट अप्लाई थींदा. माना B जो 1 कॉम्प्लीमेंट अप्लाई थींदो. ऐं वरी ही जेकॾहिं 1 आहे त 2 कम थींदा. सिर्फ़ कॉम्प्लीमेंट कोन थींदो, पर इहो 1 जेको आहे इहो हिते बि वञे पियो एडिशन जे लाइ. त लीस्ट सिग्निफिकेंट बिट में 1 वधीक ऐड थी वेंदो. त माना इहो छाजे बराबरि थी वेंदो? 2's कॉम्प्लीमेंट ऑफ B. हाणे माना ही एडर छा कंदो?
हिकिड़ो नंबर खणंदो A ऐं ॿियो नंबर कहिड़ो खणंदो टूस कॉम्प्लीमेंट Whose complement ऑफ B? B त ही त रुगो एडर आहे एडर जो कमु त रुगो एडिशन आहे हाणे ही ॿ नंबर ऐड कंदो A ऐं टूस कॉम्प्लीमेंट ऑफ B त माना एक्चुअली ही छा कंदो A खणंदो माना इफेक्टिवली ही ॿ नंबर खणे पियो हिकिड़ो A ऐं ॿियो माइनस B त जवाबु ईंदो A माइनस B Minus A. न A माइनस B A माइनस A न A माइनस B Yes, sir. A minus B. ठीकु आहे इहो थी वियो 4 बिट पैरेलल एडर ऑब्लिक सबट्रैक्टर त माना इहा हिकिड़ी शइ एडर बि थी वई ऐं हिकिड़ी शइ सबट्रैक्टर बि थी वई माना जेकॾहिं तव्हांखे एडिशन करणी आहे त तव्हां छा कंदा हिते A अप्लाई कंदा नंबर हुते B अप्लाई कंदा ऐं कंट्रोल इनपुट खे 0 रखंदा ऐं जेकॾहिं तव्हांखे सबट्रैक्शन करणी आहे त हिते तव्हां A रखंदा हुते B अप्लाई कंदा ऐं कंट्रोल इनपुट खे 1 रखंदा